वक़्तु असां मौजूदु आहियूं शक्कर ढंढ ते, जेको शक्कर ढंढ जे नाले सां ही सकण शहर मशहूरु थियो। जॾहिं त तव्हां हिते ॾिसंदव त ही जेको जनरेटर आहे, हिते जेको नाकारा बणियल आहे, हिन जो रोज़ानी जेको सो आहे तेल जो पैसो ख़र्चु कयो वेंदो आहे। जॾहिं त ही किचिरो तव्हां ॾिसंदव त ही जेको किचिरो आहे सकण शहर जो शक्कर ढंढ, जेको सकण शहर जो मशहूरु हिकु ढंढ आहे, उन ढंढ जी तव्हां हालत ॾिसंदो त ढंढ जी छा हालत लॻी पई आहे। हिकु तरफ़ तव्हांखे साम्हूं ॾिसो त घर नज़र अची रहिया आहिनि ऐं ॿिए तरफ़ तव्हां हीअ ॾिसंदो त ही कब्ज़ा माफ़िया बि सरगर्म आहे। हीअ ॾिसो त हिकु पासे ही जेको आहे शक्कर ढंढ सकण जे नाले सां मशहूरु हो, अॼु उन ते कब्ज़ो कयो वियो आहे। ॾिसो ही पाणी जे अंदरि जेके जॻहूं तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि, घर जेके तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान चयो आहे त जिथे बि सरकारी जॻह हुजे, सरकारी ज़मीन हुजे, उन ते जेकॾहिं को कब्ज़ो हुजे त उहा जेका असां कब्ज़ो हटायो वञे, उहा इनक्रोचमेंट हटाई वञे। मगर हिते सकण शहर जे अंदरि तव्हां ॾिसो त इनक्रोच हटाइण जे बजाए इनक्रोचमेंट कयो पियो वञे। ख़ुदारा हिन खे केतिरा ई भेरा सकण शहर ने एहतजाज मुज़ाहिरा कया, मगर अॼु ॾींहं ताईं हिन जे शक्कर ढंढ जे ख़िलाफ़ु कंहिं बि एक्शन कोन वरितो। अॼु ही शक्कर ढंढ आहे जंहिं ते PTI जो रहनुमा अब्दुल मजीद बंक्सी ऐं प्राइमरी उस्ताद ऐं व्याजखोर उस्ताद क़ुर्बान उन्नड़ पारां हिन शक्कर ढंढ ते कब्ज़ो कयो वियो आहे, जेका हींअर प्लाटिंग हली रही आहे। जॾहिं त ही जेका ज़मीन आहे ब्रांच खाते वारनि जी आहे, ब्रांच खाते वारनि सां राब्तो कयो वियो, असिस्टेंट कमिश्नर सां राब्तो कयो वियो, मगर हिननि को बि एक्शन कोन वरितो। उन खां पोइ मुख़्तियार सकण सां बि राब्तो कयो वियो, मगर हिते जेके कब्ज़ा माफ़िया आहिनि उन्हनि सरेआम कब्ज़ा करे उन सां गॾु टाउन कमेटी जो को चेयरमैन आहे सैयद मुनीर मोहम्मद शाह पारां, जेके से पंहिंजे काउंसलरनि खे ठीका ॾेई ही गंदो पाणी जेको आहे तव्हां ॾिसो हिन जे अंदरि घर बि मौजूदु आहिनि, तव्हांखे घर बि मौजूदु नज़र अची रहिया आहिनि, उन्हनि ते बि कब्ज़ा कया विया आहिनि। जॾहिं त 18 करोड़ जेका आहे सा माहाना बजट आहे, उहे बि सैयद मुनीर मोहम्मद शाह साहिबु पाण जेको सो आहे पाण खाई रहियो आहे ऐं उन में करप्शन करे रहियो आहे। माहाना जेका बजट आहे, जेका 32 लख रुपया माहाना बजट आहे, उहा बजट बि जेको आहे त असांजो जेको टाउन कमेटी जो चेयरमैन सैयद मुनीर मोहम्मद शाह पाण गिड़काए रहियो आहे ऐं हिन जे ख़िलाफ़ु नेब FI ऐं ॿियनि केतिरनि इदारनि खे चयो वियो, मगर अॼु ॾींहं ताईं टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद मुनीर मोहम्मद शाह जे ख़िलाफ़ु कंहिं बि बाला ऑफिसर एक्शन कोन वरितो। ख़ुदारा हिन में पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ जेको आहे साईं मुनीर मोहम्मद शाह पारां जेको सो कब्ज़ा माफ़िया सां गॾु मिली भगत करे लखे रुपया हड़प कया था वञनि ऐं उन जे लाइ अॼु ताईं कंहिं बि एक्शन कोन वरितो। ऐं हिन सां गॾु तव्हां ही सॼो जेको कब्ज़ा माफ़िया ॾिसो पिया ऐं उन जे लाइ असां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां अपील था कयूं त हीउ जेको आहे सकण शहर में जेके हद दख़िलियूं आहिनि, कब्ज़ा माफ़िया आहिनि ऐं शक्कर ढंढ ते जेको कब्ज़ो कयो वियो आहे, हिन जो कब्ज़ो हटायो वञे, न त ॿी सूरत में सकण शहर पारां एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।